दी बुरको मटे एक जहा खां ॿी जहा में ईंदो आहे जीअं दुनिया में ज़िंदहा ते उते बि ज़िंदहा सरकार जा आशिको अल्लाह ताला असांखे मोहब्बत ॾे सिदाकत ॾे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो अदब अता फरमाए। मां उन खां पुछां हिकिड़ो माण्हू चवे थई जमायती जो वुज़ू भॼी पियो हा पेश इमाम खे वुज़ू कोन्हे जमायत जी नमाज़ थी वई ॻाल्हायो बाक़ी इमाम जो वुज़ू न आहे त जमायत जी नमाज़ थींदी पर इमाम को चङो हुजे ख़ुदा करे न त अहिड़ा बि इमाम हिकिड़े खे इमाम नमाज़ पढ़ा ॿिया बि त पुछां सलाम वरायूं त हिन सजदो तवजो ॾिनो अरे सजदो छो ॾिनी न अतहियात खां पोइ घणो वेठे न कोरो वाजिब छॾी एक सनहरी हवा निकिती तरह सजदो तवजो अहिड़ो पेश इमाम जंहिंखे ख़बर ई कान्हे का त भई नमाज़ छा आहे अल्हम्दुलिल्लाह ईअं मुसले ते बीह वञे न इमाम हुजे अहले इल्म हुजे सजन साईं इमाम खे वुज़ू न आहे त जमात जी नमाज़ कान्हे का जे नबी करीम जी ज़ात ज़िंदा न हुजे त तूं बि ज़िंदा न हुजी हा मां बि ज़िंदा न हुजां अल्लाह जे हबीब जी ज़ात उम्मतियो क़ुरान पाक जी आयत में अल्लाह ताला फरमायो शहीदन जे लाइ वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून जेके रब जे राह में शहीद कया था वञनि तन खे मुअल न चओ तन खे मुअल अञा त ॻाल्हायो कुझु अरबी तहीं बि सिखिया हो दिलि में गुदाम अटे जो बातो जो हले पर समझो त था न सही वला तक़ूलू ऐं न चओ लिमन युक़तल उन जे लाइ जेको कुठो थो वञे चोरी कंदे न पराई औरत ॾे निहारींदे न ज़िना कंदे न धाड़ा कंदे न फुरियूं कंदे न रिश्वत खाईंदे न मिस्कीन जे रत खे चूसींदे न फी सबीलिल्लाह अल्लाह जे राह में जेको कुठो थो वञे उनखे मुअल न चओ मुअल बल अहया बल्कि जेराहन वलाकिन ला तशउरून पर तहां समझो नथा हिकायत बियात आल इमरान में अल्लाह फरमातो वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही व यस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन खल्फिहिम अल्ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून ऐ मुंहिंजा प्यारा हबीब जा उम्मतियो जेको रब जे राह में कुठो अथनि ताकी मल चओ त न पर मल भाई बिन दिल में मोल पे न चओ हाणे मां ॿुधाई कंहिंजो शान आहे शहीद जो ॻाल्हाए कंहिंजो ऐं शहीद जो काउं नंबर आहे वरी टी आयत क़ुरान जी अल्लाह फरमातो वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइका मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन पहिरियों नंबर नबी ॿियो नंबर सिद्दीक टियों नंबर शहीद जन टे नंबर वारा ज़िंदा ऐं जेरा त पहिरें नंबर वारा जेरा हूंदा या न यदि सूबेदार साहब खे ॾाढो पार पर एस के मी काके कान्हे अरे ही त बेवकूफ़ माण्हू आहे जेको चए थो शहीद ज़िंदा ऐं मुंहिंजो सुहिणो मोहम्मद ज़िंदा न आहे मुंहिंजो नबी ईअं ज़िंदा जे दुनिया में ज़िंदा अल्लाह ताला जे हबीब जी ज़ात बरकात उम्मतियो मुंहिंजे आका इनामदार मदनी ताजदार यतीमन जे यार गरीबन जे गमखार अड़ियन जे आधार उम्मत जे काफ़िले जे सालार पैगंबरन जे पगदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात अजीब शान बेपायान शान जंहिंजी हद ई कान्हे का जंहिंजो शुमारी कोन्हे दुरूद मुंहिंजे हबीब जे मोहब्बत اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه وأهل بيته وبارك وسلم تسليما ولي محبت درود يا رسول اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه وأهل بيته وبارك وسلم تسليما अर्ज़ पे कयुम अल्लाह जी ज़ात बरकात जा प्यारा दुनिया ते क़ुरान जंगल में क़ुरान मैदान में क़ुरान जंग जी जाइ ते क़ुरान पर दुनिया खे छॾे क़ब्र में पहुचनि तरह बि क़ुरान तरह बि ऐं ही मुंहिंजो सजन साईं सुतो पियो आहे ॻोठ मूं वांगुरु लॻे त गॾह बि दर ते कान हिते थी अलहमदिल्ला मच्छी गाॾियूं बीठियूं आहिनि टीवी रखी आहे वात में सिगरेट पियो आहे उनजो बटन हणी अखि टीवीअ में सिधीअ में वात में नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक छा थियो आहे न वुज़ू कई न मुंहुं धोतई न कलमूं पढ़ी ईअं निंड खजी वरी जो दो पटी वरी बटन हणी वेही थो रहे ओ खुदा जे नेमत जी बेक़दरी न कर ओ खुदा जे नेमत जी बेशुक्री न कर लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार हू बेनियाज़ हू बेपरवाह उन जी ज़ात खे कंहिंजी परवाह कान्हे का जेको ॾेई सघे थो सो खसई बि सघे थो जेको मथे चाढ़े सघे थो सो लाहे बि सघे थो जेको बरतर करे सघे थो सो ज़लील बि करे सघे थो कुझु खुदा जो डपु कर मुस्लमान कुझु अल्लाह जे दीन जो दर्द रख कुझु मुंहिंजे सोने मोहम्मद हबीब जे ज़ात बरकात मुल्क जो शर्म कर सलात सोने हबीब जे मोहब्बत
बिस्मिल्लाहि वज़रुल बैय ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। गाल के थाते हली हमरा के कोडर कुल्हे ते जुमे जी नमाज जो टाइम बांगाई मिस्कीन सोचो हस्त जो मामलो अज पानी छड्या वरी जुमे ते पानी ईंदो वरी जुमे ते पानी ईंदो सदाई पानी कीअं छड्या ये पानी नथो छड्या त नमाज़ छड्या ऐं साथ सदाई छॾे ॾियां। हालांकि नबी सी फरमाईंदा जंहिंखां 3 जुमा कज़ा थिया उन जे दिल ते रब जहन्नम जी मोहर हणी छॾींदो आहे उनखे वरी जन्नत ॾे रस्तो नसीब न थींदो। जी हदीस आहे चिट्ठी हदीस बीठी आहे यार उलूम इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि लिखे थो पियो त जंहिं 3 जुमा लागी था छॾे ॾिना तब अल्लाहु अला क़ल्बिही रब उन जे क़ल्ब ते मोहर थो हणी छॾे उनखां पोइ उनखे नेकी नसीब न थींदी इहो सभई जहन्नम जा कम कंदो। हिन वीचारे सोचियो इम्तिहान आहे आसान अची वई आहे दिलि में सोची भला 15 मिंट 20 मिंट लॻंदा पाणी वञे त वञण ॾे इन पाणीअ सां दुनिया मिलंदी जेकर मस्जिद वेंदुसि त ईमान क़ाइमु रहंदो दीन बची पवंदो अल्लाह राज़ी थी मस्जिद ॾे आयो कोडर फिटी थो करे ज़रूरत न थी आम किताब मिलंदो आहे मदीने मके में खोले ॾिसो जहिड़े तेरी ॻाल्हि न हिते जे किताब जो हवालो ॾींदो हा त को गोड़ करे थो हुनखे बूथ में कढी हणा त ॾिस लिखे तो अल्लाह जी ज़ात वा बरकात कुदरत जो नज़ारो आहे ही वेचार नमाज़ पढ़ी मोटी अचे त को सुहिणी सूरत वारो इंसान आहे उनखे कोडर कुल्हे ते आहे अध खे ठाहे पियो टुकूं ठाहे पाणी वहे पियो ही मथां आयो सलाम अलैकुम वालेकुम सलाम केर आहीं मन केर आहीं ये केर खे छॾे ॾे कोडर खण पाणी संभाल चए थो सची ॻाल्हि कर मुंहिंजे पाड़े जो बि नाही वाक़फ़ बि नाही शहर जो बि नाही ॾिसां थो कपिड़ा बि मेरा के न थी पेरनि ते दस बि लॻल कान थी उठ घोड़े ते सवार बि थी कोन आयो आहे मोहबत जो नूर वांगुरु ॿरे पियो कहिड़ा ॻाल्हि सची कर कंहिंजे सची थो पुछी त कूड़ मान हणंदुसि लही वञी त भलो पर जे न त मां अल्लाह जे ज़ात बरकात जो हिकु नूरी मलाइक आहे जेको जुमे जे निमाज़ पढ़ण वारनि जी ख़िदमत कंदो आहे तो कोडर छॾे रवानो थी रब जो वञे जो पाणी बि संभाल हिनखे दुआऊं बि करे हाणे तुंहिंजो पाणी बि हलंदो रहंदो दर्जो बि मिलंदो अहिड़ी जुमे जी बरकत आहे हरी जुमे में नेमत आहे ऐं तव्हांखे जुमे जी छुटी मिले त पोइ छॾींदो अचिजां अॼु राति मूं वटि अचिजां न अचिजां त पोइ सभु इंडिया जी फिल्मूं खणी बापिस जूं फिल्मूं आणींदो ऐं ॾाॾनि खे ॾेखारींदो त सॼी राति वेही उघारनि खे ॾिसो ख़ुदा जी लानत ऐं कहर खे छॾे मुस्लमान कहिड़े मुल्क में वेठो आहे कहिड़े पार में वेठो आहे कहिड़े देश में वेठो आहे हिननि अखियुनि ते गुरूर न कर मथां ख़ुदा जा मलाइक छिके कढनि क़ुरान पाक जी आयत इन सम वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अन्हु मसऊला रब जो क़ुरान तो फरमाए अखि खां पुछा थींदी कन खां पुछा थींदी दिलि खां पुछा थींदी छा में कन लॻाई छा में दिलि खे सोची छा पे पंहिंजे अखियुनि सां निहारी ओ अल्लाह जा बाना हिन पाक मुल्क ते रही त पाक नियत थी रह साफ़ नियत थी रह ग़लती थी वञे रोई तौबा करे अल्लाह ताला खां माफ़ी घुर अहिड़ी जुमे जे ॾींहं जी फज़ीलत आहे जुमे जे ॾींहं जी बरकत आहे सुहिणा नबी फरमाइनि था त जुमे जे ॾिहाड़े में हिकिड़ी अहिड़ी घड़ी ईंदी आहे जो उन में जेका दुआ घुर सां क़बूल आहे इन फी यौमिल जुमअत सातन हिकु अहिड़ी सात आहे जेका दुआ घुर सां क़बूल आहे सात कीअं मिलंदी गफ़लत सां न मिलंदी सुस्ती सां न मिलंदी उन जे लाइ अल्लाह जा बाना फजर खां वेहंदा आहिनि सिजल ते वेही रहंदा आहिनि मन उहा घड़ी मिली वञे मन उहा सात मिली वञे मन उहो लम्हो मिली वञे ऐं दुआ क़बूल थी वञे त बेड़ा ई पार थी वञनि दुरूद पढ़ो प्यारे हबीब ते मोहब्बत वबारक वसल्लम तस्लीमा बड़ी शौक़ है मोहब्बत अल्लाह जी फसअऊ इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैय ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून वापार खे छॾियो तिजारत खे छॾियो वेकिरे खे छॾियो इहो तव्हांजी लाइ भलो आहे जे तव्हांखे सम्झ हुजे इल्मु हुजे छो त दुनिया जो कारोबार दुनिया ताईं मरण खां पोइ न आहे अदा मरण खां पोइ मरबो त सही न की माफ़ी वठी जॾहिं सही अदा जे मथां लिखत कई थी जई मथां को सभु हुजे पको त मूं ते इसराइल ईंदो ई कोन को सजन साईं मौत ज़रूरी ईंदो हयाती खे छॾणो पवंदो दुनिया तां लॾणो पवंदो अल्लाह जी ज़ात बरकात राह में जेकी नेक अमल कंदे सुहिणा अमल कंदे चङा अमल कंदे हिक में ईंदई ऐं रब जी ज़ात जी शान तां क़ुर्बान वञा तोखे ईअं कोन थो अचे त तूं सॼी उमिरि ॿियो कम ई न कर
अल्लाह नमाज़ रखूं त टाइम सा फजर जो पढ़ी वरी पंहिंजे कम सां वञ वरी ज़हर जो पढ़ी वरी आराम कर वरी असर पढ़ी कम लाइ निकिरी वञ वरी सांझे ते अल्लाह खे सजदो कर वरी ईशा पढ़ी सुम्ही रह तुंहिंजो उथण बि इबादत सां हुजे सुम्हण बि इबादत इब्तिदा बि इबादत सां इंतिहा बि इबादत सां सुबुह बि इबादत सां शाम बि इबादत सां अहिड़ो वक़्त वारो माण्हू जो कहिड़ो आहे जंहिंजी हर अदा अल्लाह जी इबादत वारी हज़रत नबी पाक जी ज़ात बरकात मतन खे अल्लाह से फसअू इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैय ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून फइज़ा क़ुदियतिस सलात नमाज़ पूरी थी पोइ हाणे छा कयो फंतशिरू फिल अर्ज़ वो ज़मीन में निकिरी वञो वक़्तहू मिन फज़लिल्लाह पंहिंजे रिज़्क़ जी तलब कयो ख़ुदा खां भली वापार कयो भली कारोबार कयो भली नौकरियूं कयो वज़कुरुल्लाह कसीरा ऐं रब जो ज़िक्र घणो कयो हथ पार ॾे दिली यार ॾे ईअं तव्हांखे वापार कोन थो झड़े त अल्लाह जो ज़िक्र न कयो क़ुरान पाक जी आयत न पढ़ो सोने नबी पाक जी ज़ात बरकात सुन्नत ते अमल न कयो या मदनी सोने ते दुरूद न पढ़ो मां अॻे वाक़ियो बयान कयो केतिरनि जलसनि में हिकु दफ़े अल्लाह जो सालिह बानो अब्दुल्लाह रज़ी अल्लाह जो नालो अथसि समय तो मां उठ ते सवार हां जंगल खां वञा वींदे वींदे निहारिया हिकु औरत वॾी उमिरि वारी बीठी आहे अकेली बीठी आहे को मर्द गॾु कोन्हे को जंगल मैदान आहे मूं दिलि में सोचियो मथां को हुनखे परेशान करे उठ के भर में झलियमि अम्मा काॾे थी वञी काॾे आई आहे किथां आई आहे ऐं काॾे थी वञी जॾहिं मां हुन खां पुछणु शुरू कयो माना अल्लाह जे क़ुरान मां जवाब शुरू कयो केरु आहे औरत ॻाल्हायो केरु ऐं मूं दिलि में सोचियो मथां को हुनखे परेशान करे उठ के भर में झलियमि अम्मा काॾे थी वञी काॾे आई आहे किथां आई आहे ऐं काॾे थी वञी जॾहिं मां हुन खां पुछणु शुरू कयो माना अल्लाह जे क़ुरान मां जवाब शुरू कयो केरु आहे औरत ॻाल्हायो केरु ऐं हाणे त औरत जो जहान ई मटाए छॾियो अथई अल्लाह ताला हिदायत ॾेई पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे घरनि में पंहिंजे न्याणनि खे पंहिंजे अहल इयाल खे सोने मुहम्मद अरबी जे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधा अल्लाह जे क़ुरान जूं ॻाल्हियूं ॿुधा इश्क़े मुहम्मद मुस्तफ़ा जा पैगाम ॿुधा त तुंहिंजा बचड़ा बि नबी सोने जा आशिक़ थी पवनि घर में बि अल्लाह जो दीन अची वञे न्याणियूं पुटला सभु निमाज़ी थी पवनि जंहिंजो पूरो घरानो निमाज़ी आहे तॾहिं रब जो सुहिणो नबी सॼा साईं अल्लाह जे दीन ॾे तवजो कर तवजो जी ज़रूरत आहे हाल जी ज़रूरत आहे शौक़ जी ज़रूरत आहे मुंहिंजे प्यारे हबीब जी ज़ात उम्मत जानी आहे ही बुज़ुर्ग उठ ते सार पुछेसि तो मां किथां आई आहियां कुरान थी पढ़े सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा ओ मस्जिद हराम खां आई आहियां मस्जिद अक़सा खां बैतुल मुक़द्दस खां आई आहियां काॾे थी वञी जवाब कुरान मां वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैति मन इस्तताअ इलैहि सबीला बैतुल्लाह जे हज ला थी वञा मां नालो छा अथई व इन्नी सम्मैतुहा मरियम व इन्नी उईज़ुहा बिक व ज़ुर्रियतहा मिनश शैतानिर रजीम मुंहिंजो नालो मरियम अम्मा भला मुंहिंजे उठ ते सवार थींदी फरमाए थी हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान एहसान जो बदिलो एहसान आहे एहसान कंदे त तुंहिंजी महिरबानी उठ काहे घर में बीठो आहे उमिरि वॾी आहे पर तॾहिं पर्दो केतिरो आहे हाणे अॼु खे रहो विच में आहे मुड़ुस वीचारो पुठियों ही अॻियां पई वञे जॾहिं रिछ कायो थो वञे वेठे अरे मुड़ुस जो मक़ाम अॻियों आहे क़ुरान चए थो अर्रिजाल क़व्वामून अलन निसा बिमा फ़द्दलल्लाह मर्द जे कंहिं ते औरतुनि ते हाकिम आहिनि ही वीचारी अॻियां पई हले हू पुठियां मथे ॿार ढोईंदो ॼण नौकर बीठो अथसि दर ते अल्लाह जे हबीब जी उम्मत यानी वॾी उमिरि वारी आहे ही उठ खे वेठो काहे वियो आहे त छा थी पढ़े क़ुरान कुल लिल मुमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम रब थो चए त मुमिननि खे अखियूं बंदि कनि केॾे निहारीनि इशारो कई त तूं अखि बंदि कर त मां उठ के वेठी हिन अखियूं बंदि कयूं हू उठ ते चढ़ी वेठी आहे जॾहिं वेठी आहे त छा थी पए सुब्हानल्लज़ी सख़र लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन अल्लाह जो हम्द थी अदा करे हिन महार छिकी आहे रस्ते में ईंदे पुछेसि त मां पुटना थी तुंहिंजा नाला छा चएथी हाओ क़ुरान मां जवाब वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला वकल्लमल्लाहु तकलीमा या दाऊद इन्ना जअलनाका खलीफा एक जो नालो इब्राहिम बे जो नालो मूसा टे जो नालो दाऊद जवाब कुरान सुभान अल्लाह रस्ते में हिन जो गोठड़ो माईअ जो उन ते पुट रस्ते ते बीठा जॾहिं पुटनि खे ॾिसे थी तॾहिं हुननि खे अल्लाह जो क़ुरान पढ़ी चए थी हिन मानी वठी अचो पढ़े छा थी
सुभान अल्लाह। फबअसु अहदकुम बिबरकतिकुम हाज़िही इलल मदीनति फलियंजुर अय्युहा अज़का तआमन फलियातिकुम बिरिज़्क़िन मिन्हु वलियतलफ़्फ़फ़ वला युशइरन्न बिकुम अहदा। कंहिंखे मोकिलियो त हुन लाइ खाधो वठी अचे, मानी खणी आया, बचनि खां थो पुछे त भाउ ॾियो ख़बर अव्हां जे हिन अमल खां मां अॼु जेका बि ॻाल्हि पुछी आहे, जेको बि सुवाल कयो आहे, हुन जवाब अल्लाह जे क़ुर मां ॾिनो आहे। भला ॿियो कुझु बि ॻाल्हि आहे रुॻी क़ुर पढ़ंदी आहे। बचा था फरमाइनि ए अल्लाह जी ताबरका जा प्यारा, तुंहिंजी वॾी महिरबानी, अल्लाह ताला तुंहिंजे इनायत रहमत भलाई कंदो। तुंहिंजो वॾो कुर्बात असांजे अम्मा खे आंदो आहे, अॼु न कल्ह न, पर असांजे अम्मा खे कई साल थिया। जेको बि सुवाल कंदा आहियूं जवाब रब जे क़ुर मां ॾींदी आहे। इहे बि औरतूं हुयूं, इहे बि मर्द हुया, इहे बि बचड़ा हुया, इहे बि अल्लाह जा मुजाहिद बाना हुया और गाज़ी हुया। त जेको वापार ना निकिरी वञो, पर इहे न जो रुॻी उन मामले हुजो फ़ज़कुरुल्लाह, अल्लाह जो ज़िक्र कयो, अल्लाह खे यादि कयो, अल्लाह जे ज़ात ताबरकात जे ज़िक्र में हूंदो, अल्लाह ताला तव्हांखे बरकतूं विझी ॾींदो, रहमतूं कंदो, इनायतूं कंदो, भलायूं कंदो, तव्हांखे अहिड़ो नवाज़ींदो तुंहिंजा ॿई जहान भला थी वेंदा। वइज़ा रअऊ तिजारतन औ लहवन फद्दू इलैहा वतरकूक क़ाइमा। अल्लाह ताला फरमाए तुंहिंजा प्यारा हबीब के अहिड़ा बेचारा हुया जो तिजारत जो ॿुधी ओॾां भॼी विया, अव्हां खे छॾे विया हलिया, पर इन्हनि खे चए कुल मा इंदल्लाह खैरुम मिनल लहव व मिनत तिजारह। इन तिजारत खे छॾे ॾियो, रांदनि खे छॾे ॾियो, साधन खे छॾे ॾियो, जेकी रब जी ताबरकात तव्हांजे लाइ उन सभ खां भलो आहे। वल्लाहु खैरुर राज़िक़ीन, अल्लाह ताला रिज़्क़ ॾींदड़ में भलो आहे, उनजे हथ में रिज़्क़ आहे, जंहिंखे बरकत विझी ॾे, वधाए ॾे, तरक़ी ॾे, उनजी मर्ज़ी आहे। सलात सोने हबीब जी मोहब्बत अल्लाह जे प्यारे हबीब जो फरमान मां अर्ज़ पे कयो त जुमे जे लिहाज़ जी एतिरी फज़ीलत आहे। हिकु दफ़े साईं मौलवी साहब मिस्कीन सहाबी नबी साईं जी ख़िदमत में आया, कलमूं पढ़ियूं, क़ुरान पढ़नि, कारी हुजनि, बहितरीन ख़िदमतगार हुजनि, टोलो ठाहे साईं जे दरबार में आया। साईं पुछियो मां जा बिकुम, तव्हां कहिड़े ख़्याल सां आया आहियो, ॻाल्हि कयो। अरसा कनि या रसूल अल्लाह, असां खां साहूकार वधी विया, असां खां पैसे वारा वधी विया, मिल्कतुनि वारा वधी विया। साईं फरमाए त कीअं वधी विया? कि भला रब जो क़ुरान थो फरमाए वलिल्लाहि अलन्नासि हज्जुल बैत मन इस्तताअ इलैहि सबीला। बैतुल्लाह जो हज जो न ते फर्ज़ आहे, जंहिंखे ताक़त हुजे, माना शाहूकार मिल्कत वारो, असां ते फर्ज़ ई कोन्हे को कि भला मिल्कतुनि वारा हज कंदा, असां रहिजी वियासीं, हुन जूं नेकियूं असां खां घणियूं थी वेंदियूं, दर्जा असां खां वधी वेंदा, सवाब असां खां वधी वेंदा, असांखे पैसे वारा मारे विया। असां चवंदासीं यार फलाणे खे 10 रुपया मां 15 कयां, पोइ भली यादि जा हुजनि, रिश्वत जा हुजनि, ठगीअ जा हुजनि, कंहिंजो खीसो कचरा, पर पैसो हुजे, हुननि खे हिसो हूंदो त दर्जा बुलंद हुजनि, लेकिन वधीक हुजे रब जे दरबार ते हलनि। साईं फरमाए पोइ तव्हां छा था चओ? कि भला असां ते महिरबानी कयो, अहिड़ो को किस्सो असांखे ॿुधायो, कीअं असांखे हिन सां बराबरी थिए, असांखे हज जो दर्जो कीअं मिले, असां वटि उठ सवारी लाइ कोन्हे, घोड़ो कोन्हे, ख़र्च कोन्हे, ज़ाते राह कोन्हे। साईं फरमाईं था का ग़लती न कयो, वफ़ात कई हज कंदा, बैतुल्लाह जा दीदार कंदा, सफ़ा मरवा डोड़ंदा, आबे ज़मज़म कंदा, अरफ़ात ते दुआऊं कंदा, मुज़दलिफ़े मथरा करे अल्लाह ताला खे ॿाॾाईंदा, पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरंदा। पर अल जुम्मतु हिज्जुल मसाकीन, ऐं मुंहिंजा मिस्कीन उम्मतीयो, अमां घर खां निकिरी जुमे जी निमाज़ पढ़ंदा, तव्हांखे घर वेठे हज जो सवाब, तव्हांखे घर वेठे हज जो दर्जो, घर वेठे हज जो सवाब, घर वेठे घर लॻो पियो आहे, पर करे केरु? अल्लाह जा बारे रहो, हेॾी इनायत अल्लाह ताला जी, हेतिरी रहमत अल्लाह ताला जी, हेतिरी महिरबानी अल्लाह ताला जी। असांजा ॾाही ॾोकर नथा लॻा पिया, रुॻी बात पढ़ियो त गुरला फिरला फिरला वठूं, न असांखे अल्लाह जी यादि आहे, न सुहिणे रसूलुल्लाह जी यादि। सलाह शरीफ़ पर मुंहिंजे प्यारे अल्लाह इज़ार औ तिजारत औ लहवन फद्दू इलैहा वतरकूक क़ाइमा कुल मा इंदल्लाह खैरुम मिनल लहव व मिनत तिजारह। जेकी रब वटां तो वापार खां भलो आहे, रांदनि खां भलो आहे, साधन खां भलो आहे, ॿियनि कमनि खां भलो आहे, गाफ़िल करण वारे असबाबनि खां भलो आहे। वल्लाहु खैरुर राज़िक़ीन, अल्लाह रिज़्क़ ॾींदड़ में भलो आहे। ख़ुदा जी ज़ात बाबरकात रज़ाक़ आहे, उहे एतिरे मिस्कीन खे नवाज़े
वादी तका देरी करेगा पर जितना मर्जी तो लखन जी मालिक के दर पे पिनाए पटो करे तो मर्जी वाला कुरान पाक की आयत कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़ुल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। ऐ अल्लाह आए मुल्क दा मालिक जखे वणी तके बादशाही दी जखा वणी तका बादशाही कसी जखे वणी तके जलील करी जखे वणी तके इज्जत करी। इन आयत जी मुनासिबत हिकिड़ो वाक़ियो याद आयो। हिकिड़े शख्स वीचारे जी घरवारी औरत घर में रहण वारी ॾाढी नेक नियत इंसान है। हुनजी तबियत कहिड़ी दर ते का फकीरानी अचे को मिस्कीन ॿार अचे को यतीम अचे ही अल्लाह जे नाले ते हुनखे ख़ैर ॾींदी हुई। हिकु दफ़े मुड़ुस जो आयो त हिन कंहिं यतीम खे ख़ैरात ॾिनी तो तेरी मुड़ुस न कई गुस्से में अची हिन जे हथ खे वठी तलवार सां काटी कि न तुंहिंजो हथ हुजे न तूं ख़ैर ॾी। अल्लाह ताला बेनियाज़ आहे, अल्लाह जी ज़ात बेपरवाह आहे। औरत वीचारी मिस्कीन मज़लूम कुझु कान सघी आहे, हुन फट जो इलाज थियो आहे, हथ लॻई कोन को। अल्लाह ताला जी ज़ात जो ॾमर जो थियो आहे। हलंदे हलंदे मुड़ुस खे वापारनि मां टोटनियूं पियूं, खसारा पिया, नुक़सान पिया, एतिरो कंगार बणिजी वियो आहे जो बचनि जो गुज़र न पियो थिए। साल खे तलाक ॾिनई, ॿार पंहिंजे मथां पिनण लॻा, ईअं धिका खाइण लॻो आहे, होॾे होॾे पियो वञे। हीअ नेक औरत दिलि में सोची यतीम ॿार आहिनि, नंढा ॿार कंहिंजे दर ते वठी वञा, भला के अमीर जो नालो ॿुधो अथसि, वञी हुन खां ख़ैरात वठी अचां। हुन शाहूकार जे दरवाज़े ते जो आई तो शाहूकार पाण कोन हो, उनजी मां वेठी हुई। उन हिन ॾे निहारियो त अजीब औरत आहे, ॾाढी नौजवान हसीन औरत, अखलाक ॾी भली आहे। हिन खां सॼो हाल आवाज़ वरितई। हिन चयो त ही मुआमिलो आहे, मुड़ुस मूंखे तलाक ॾेई छॾी आहे। या मां मुंहिंजो पुटु नौजवान आहे, वॾो शाहूकार आहे, जे तूं चई त मां तोसां हुनजो निकाह करायां। मां अहिड़ो वक़्तु ते मूंखे क़बूल आहे। अल्लाह ताला मुसब्बिब असबाब ज़रिया बनाईंदो आहे। निकाह थियो आहे उन औरत जो, शाहूकार सां। अजीब ॻाल्हि थी, जॾहिं मानी खाइण जो टाइम आयो, घोट ई पाण गॾिजी मानी खाईंदा आहिनि। हिन खे चऊं घोट सां गॾिजी खा। हिन में चाहे खॿो हथु कढियो आहे, सॼो त हुयो ई कोन, खॿो हथु कढियो अथई मानी खाइण लाइ। मुड़ुस जो सॼे सां खा, वरी बि खॿो कढियईं, सॼे सां खा, वरी बि खॿो कढियईं। चाहे तो पिननी औरत मिली आहे जंहिंखे खाइण जी बि ख़बर कान्हे का, त सॼे सां खा गोया खॿे सां। हिन दिलि जो दिलि में चयो मुंहिंजा मौला तुंहिंजे नाले ख़ैर न ॾियां त तव्हां छो मिलंदा। ऐं रब्बे करीम इहे तव्हां तॾहिं मिलिया सम्झो तुंहिंजे नाले यतीम खे ॾिनो समय। मुंहिंजा मौला मुड़ुस में छॾियो आहे, हथ वॼाइनि अञा ताईं ताना था लॻनि। अल्लाह जी रहमत जे दरिया खे जोश अची वियो। अल्लाह त हाणे कोन थी त उहो कटियल हथ पाणी सॼो थी वियो आहे, हथ वरी आयो आहे। ख़ुदा जे अॻियां कहिड़ी देर आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। हर शइ जे मथां क़ादिर आहे, मौला खे ॼारे क़ादिर आहे, जेरे खे मारे क़ादिर आहे, अंधे खे सॼो करे क़ादिर आहे, सॼे खे अंधो करे क़ादिर आहे, सुञे खे साफ़ करे क़ादिर आहे, साए खे सुञो करे क़ादिर आहे। मर्ज़ी वारो हथ ठही वियो, मानी बिस्मिल्लाह करे खाधई। मुड़ुस चयो त अल्हम्दुलिल्लाह हाणे सम्झी विया। एतिरी न मां हाणे सम्झी न आहियां, हक़ीक़त ही यही तफ़सीली वाक़ियो ॿुधाई। मुड़ुस फरमायो आई मुंहिंजी प्यारी कुंवर, अॼु खां वठी मोकल अथई, जेको फ़क़ीर जे ख़ैर मोकिलींदी कर, ख़ैर ॾींदी कर, मूंखे अलाह न छॾींदो वधाईंदो। अल्लाह जी कुदरत, अल्लाह मुसब्बिबुल असबाब आहे। हिकु दफ़े हिनजी ससु वेठी आहे ऐं पाण वेठी आहे, ॿियो को नंढो ॿार कोन्हे, ज़ाते छत थी फी सबीलिल्लाह ख़ैर ॾियो। हिन वीचारी ससु खां पुछो त अम्मा ख़ैर पियो घुरे, ख़ैर ॾियां? चई मां हा भली ॾे पर बुरको पार, पर्दो कर, धारियूं माण्हू तुंहिंजे मुंहं ॾे निहारे, वेही थोरो वञी ख़ैर ॾेई मोटी आहे। ये ख़ैर न आई आहे, जॾहिं दरवाज़े खे वेझी आई आहे, निगाह पई आहे, जॾहिं दाह करे बेहोश थी किरी पई आहे, जॾहिं होश में आई आहे, फ़क़ीर तरफ़ खां ईंदो रहियो। अलाह छा मामिलो आहे? पुछनि था छा थी? की मां जो ॿाहिरि निकिरां ॾिसां त मुंहिंजो मुड़ुसु पिनण आयो, जंहिं मुंहिंजो हथु वठो हो उहो दर ते पिनण आयो आहे। तॾहिं मां बेहोश थी किरी पई हा त वाक़ई रब तूं बेनियाज़ आहे, जीअं पाई तीअं करी। तूं ख़ुशि नथी त मां सऊदी में रहसि, मूं वटि $1,00,000 अचा, 50,000 अचा, न ख़ुशि तॾहिं थी जॾहिं ख़ुदा खे बि राज़ी करी, सूरे मुहम्मद मुस्तफ़ा खे बि राज़ी करी, अल्लाह जे क़ुरान ते बि अमल करी, तुंहिंजे नबी जे सुन्नत ते बि अमल करी, तुंहिंजी ज़ुबान में, अखि में, कन में अहिड़ी शइ अचे जंहिंमें रब राज़ी हुजे, रब जो नबी राज़ी। न कर, तकब्बुर न कर, गुरूर न कर। ख़ुदा जो क़ुरान सॾे थो, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम,
الذي خلقك فسواك فعدلك في اي صورت ما شاء ركبك. اے انسان تو کے کہی سے مغرور کہوا اے بلائے بھی موسا بڑے ریسا بابو مجھے بسم اللہ کی ہر پکان تو نمڑی تو بھی کتے وانگر پیرن تے اے خدا سا ورائی نماز راتا تے ہریان میں سے पुठिए हलियो वञे मथां कमर विझी सुम्ही रहे कुंडेश खोले सुम्ही रहे ख़ुदा जे सॾ ते न अचे सेठ सॾु करे त जुती बि ॿाहिरि वञी पाए अरे मरदे त गॾु सेठ न हूंदी मरदे गॾु वापारी न हूंदी मरदे गॾु धीउ न हूंदी मरदे गॾु पुटु न हूंदो मरदे गॾु साल न हूंदी मरदे गॾु केरु न हूंदो ॿिया लतूं ॾेई पूरे ईंदई ख़बर तॾहिं पली जो तरी खुलंदी मुंहिंजो दिलि बर मुंहिंजे सोहे हबीब जी दुआ कंदो आहियां मलार रब कहिड़ो अथई नबी कहिड़ो अथई दीन कहिड़ो अथई आका ॾे इशारो कजो मां त कूल फी हक़ हाज़ा हिन जे बारे में छा थो ॾे अञा में त ॿेड़ा ई पार ॿिया तोखे छॾीनि ऐं मदीने वारो तोखे गॾे ॿिया तोखे धिकारीनि नबी सरो तोखे पुकारे ॿियनि जे सॾ ते वञी नबी जे सॾ ते न पुट सॾु करे जी अब्बा हीअ सॾु करे जी अम्मा घर वारी सॾु करे त इहे थी करे निड़ी सुकी थी वञे त मथां बिगड़ी पवे ऐं मुंहिंजे मालिक जो सॾु चई मुंहिंजे सुहिणे हबीब जे तरफ़ां पुकार चई अल्लाह जे क़ुर सॾु चई उन सॾे तो फिक्री कोन्हे को उन सॾे तो कबी आहीं मुस्लमान अजीब तुंहिंजी मुस्लमानी आहे अजीब तुंहिंजी शख़्सियत आहे अजीब तुंहिंजी सोच आहे अजीब तुंहिंजो ज़हन आहे तॾहिं छा था बयानु फरमायो अल्लाह जे प्यारे बयानु फरमायो जॾहिं वाह रखे हो वह तॾहिं मछ मोटण जी न कई रोई खुदा के रीता जॾहिं वाह रखे हो वह तॾहिं मछ मोटण जी न कई छर छिनी छीहूं थियो पोइ पियो त सिपह हाणे सिर मथां सह मह में जाम लाहन जूं कबर जा धीरा था अचनि सकरात सती थी अचे असाब सां मथां अचनि रब्बिर जियून लअल्ली अमल सालिहा वो चाहे तो या अल्लाह मोटा त मां सालिह अमल कयां पर मोटण कोन्हे को जेकी करणो थी हाणे कर रोनो थी हाणे रो माफ़ी वठणी हाणे माफ़ी वठ रिझाइणो आहे त हाणे रिझा ॼणो आहे त रब जे नाले ते हाणे कुर्बानियूं कर अल्लाह जी ज़ात बरका खे राज़ी कर त ही जहान बि भलो हू जहान बि भलो मुंहिंजा मिठड़ा भाउ तोखे अल्लाह नवाज़ियो आहे महबूब जे पार में रहण वारा तुंहिंजो वक़्तु थियो आहे अजब जो वक़्त खे लतूं पियो हणी वक़्त खे थुॾा पियो हणी वक़्त खे ठोकरूं पियो हणी वक़्त खे धिकारी पियो पर पिया घटि जा मके मदीने में रहण वारा रात में मके बाग में तकड़े रही मां चवां ख़ुदा जा बांधो बिखार मानी जे रहो पर ज़बान ते लफ़्ज़ हुजे त मुंहिंजा मौला तुंहिंजो शुक्र आहे जो असांजो गुनहगार अखियूं खजनि छॾा जा बेसुला मदीने वारो टे ॾींहं मानी न मिलेव पर बेशुक्र न थियो अरे असां हज़ार भरे था घड़ी जे दीदार लाजूं असां अखियूं मथे था खणो त मुंहिंजे सुहिणे हबीब जो गुंबद जे खिदरा अदा मज़ो कोन्हे मज़ो छा कोन्हे पंज रुपया घटि घर में कहिड़ा ॻोठा नवाब छा खणी आहे सुञूं थी आहे मिसकीन थी आहे ख़ुदा तोखे कारूं ॾिनियूं ख़ुदा तोखे जीपूं ॾिनियूं ख़ुदा तोखे बच्चा ॾिना तोखे अंग भलो आहे पेट भलो आहे लटो भलो आहे अटो भलो आहे तूं ख़ुदा जा शुक्र कर जो जंहिं महिल ख़्याल पवी वरी को वठी मके हलियो वञ मदीने हलियो वञ हेॾां वञ त बेतुल्लाह होॾां वञ त रसूलुल्लाह जे दरबार जा दीदार अल्लाह ताला जे नेमत जो शुक्र कयो अल्लाह ताला जी इबादत कयो जुमे जी राति में मुंहिंजे साईं फरमायो आहे त जुमे जे ॾींहुं या राति जेको 100 भेरा मूं ते दुरूद पढ़ंदो अल्लाह ताला उन जूं 100 मुरादूं पूरियूं कंदो 30 दुनिया जूं 70 आख़िरत जूं सुमाणी खां पोइ वेही वञ मुंहिंजे सजण ते सलात पढ़ बेतुल्लाह नहीं तवाफ कर मदीने में ही सोए ते सलाम पर अदब सां सलाम पर तवज्जो सां सलाम पर परी तोखे धक हणनि परी तोखे धिका ॾियनि अरे गुल खे वठिबो आहे त कंजर खां न ॾिजिबो आहे सजण साईं हीरा वठिबा त दरिया जे पुॾण खां न ॾिजिबो आहे जे मुहम्मद घोट जे दरबार जो दीदार करणो आहे त दरबार जे धकनि खां न ॾिजिबो आहे हू वरी धिका ॾियनि हुननि जे धिकनि खे कोन ॾिसबो सजण जे सुर करे निहारबो सुहिणे हबीब जे दरबार निहारबो आका जे इश्क ऐं मुहबत वारा इहे धक क़बूल कंदा आहिनि इहो सोचींदा आहिनि महमूद सलाह अल्लाह ताला असां तव्हांखे अदब सां रहाए मुहबत सां रहाए सिक सां हाणे सिक सां हाज़िरी नसीब फरमाए अल्लाह ताला मूं गुनहगार चवण क़बूल फरमाए अनाजो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला असां तव्हां ते ॿिन्ही जहान में राज़ी थिए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम ज़मीना व ताना ग़ुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर या अल्लाह असांजे बुराइयुनि खे बख़्श फरमा या अल्लाह असांजूं मदायूं माफ़ फरमा या अल्लाह गुनहगार बदकार ए बेदार आहियूं असांखे बख़्श फरमा मुहबत ऐं अदब सां महबूबनि जे दरबार जा बेतुल्लाह जा दीदार नसीब फरमा या
अल्लाह जेके वेठा आया ॿुधो सभिनी जो ॿुधण क़बूल फरमा गुनहगार बदकार जो अर्ज़ करण क़बूल फरमा या अल्लाह असांखे असांजे अहल यार खे सालिह बना असांजे ॿचनि औलाद खे नेकोकार बना असांजे औलाद खे दीन जो बाअमल इल्म नसीब फरमा या अल्लाह हाजी साहब जी खैरात क़बूल फरमा संदस औलाद खे बि सालिह दीनदार बना सारी जमात बिन्ही जहान में बेड़ा पार फरमा बेबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा जन दामन दिल पर जिया में हथ काबू कया उहे अॼु जी विया हाय जन दामन दिल पर जिया में हथ काबू कया उहे अॼु जी विया हाय अबू बकर उमर उस्मान अली उल मुर्तज़ा उहे अॼु जी विया तस्दीक करे तस्दीक बनो रब राज़ी चो तरफ़ीक बनो रब राज़ी चो तरफ़ीक बनो तस्दीक करे तस्दीक बनो रब राज़ी चो तरफ़ीक बनो रब राज़ी चो तरफ़ीक बनो हाय डगना गुहारे बिखुड़ी नखणे खिलंदा रहा उहे अॼु जी विया हाय जन दामन दिल पर जिया में हथ काबू कया उहे अॼु जी विया अबू बकर उमर उस्मान अली उल मुर्तज़ा उहे अॼु जी विया जज हंज में दोस्त खुदा जो हो इहो भाग न हो त भला छा होए जज हंज में दोस्त खुदा जो हो इहो भाग न हो त भला छा होए इहो भाग न हो त भला छा होए हाय जज क़िस्मत में कम अहिड़ा अणकहिड़ा थिया उहे अॼु जी विया हाय अबू बकर उमर उस्मान अली उल मुर्तज़ा उहे अॼु जी विया सभ कंहिंजे इंसाफ़ तुंहिंजो फारूक अदल इंसाफ़ तुंहिंजो फारूक अदल इंसाफ़ तुंहिंजो सभ कंहिंजे इंसाफ़ तुंहिंजो फारूक अदल इंसाफ़ तुंहिंजो फारूक अदल इंसाफ़ तुंहिंजो हाय तुझ कान पखी पे दुआऊं हर घुरंदा हुया उहे अॼु जी विया हाय